अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भलीकार माया गज़ाल आबो सब खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइंस ते। अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ जी ॾुखियाईनि में वाध। लाहौर जी एहतिसाब अदालत पारां नवाज़ शरीफ़ जे पेश न थियण ते मिल्कियत मुंजमद करण जो हुकुम। गैर कानूनी प्लाट अलाटमेंट रेफरेंस जो लिखत में हुकुमनामो जारी। अदालत जो मिल्कियत मुंजमद करे डीजी नेब लाहौर खे रिपोर्ट करण जो हुकुम। मुल्क में कातिल कोरोना वायरस जा माण्हुनि मथां हमला जारी। कोरोना वायरस वधीक 111 मरीज़नि जूं हयातियूं गिड़काए वियो। फौतियुनि जो अंग वधी 9668 थी वियो। एनसीओसी मूजिब गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 2254 नवां केस ज़ाहिर। वायरस सबबि मुतासिरनि जो अंग वधी 4,65,070 थी वियो। घटि क़ीमत ते वैक्सीन पाकिस्तान आणणु चाहियूं था। वैक्सीन जे मयार ते सौदेबाज़ी न कई वेंदी। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी जो ट्वीट चवे थो वैक्सीन जी दरामद इंतिहाई पेचीदा मामलो आहे। दुनिया में कोरोना वायरस सबब हेल ताईं 17,36,000 खां वधीक माण्हू फौत। 7 करोड़ 90 लख खां वधीक माण्हू वायरस जा मुतासिर। अमेरिका में कोरोना सबब वधीक 3,357 मरीज़ फौत। मैक्सिको में 897, बर्तानिया में 746, स्पेन में 178, भारत में 302, बांग्लादेश में 30 मरीज़ फौत थिया। अमेरिका में 10 लख खां वधीक माण्हुनि खे कोरोना वैक्सीन जो पहिरियों डोज़ ॾिनो वियो। सिहत खाते जे अॻवान डॉक्टर फाउची चयो आहे त ईंदड़ गर्मियुनि में कोरोना सूरतहाल बहितर थी सघे थी। वज़ीर आज़म इमरान खान जी सदारत हेठि नेशनल कोऑर्डिनेशन ऑन हाउसिंग जो इजलास अॼु थींदो। इजलास में वज़ीर, मददगार, सलाहकार ऐं हाउसिंग जा अमलदार शिरकत कंदा। कंस्ट्रक्शन इंडस्ट्री में बहितरी बाबति आगाही ॾिनी वेंदी। फ़ैसिलनि ते अमल दरामद बाबति बि वज़ीर आज़म खे आगाह कयो वेंदो। सिंध हाई कोर्ट में सलाहकारनि ऐं ख़ासि मददगारनि जी मुक़ररनि ख़िलाफ़ दरख़्वास्त ॿुधणी। अदालत पारां सिंध हुकूमत खे जवाब ॾियण लाइ 3 हफ़्तनि जी मोहलत। अदालत मार्क्स ॾींदे चयो आहे त ईंदड़ ॿुधणी ताईं हर सूरत में जवाब जमा कराए वञे। लाइन ऑफ कंट्रोल ते भारतीय फौज जी बिना जवाब फायरिंग में सिपाही मुख्तियार शहीद। ISPR मूजिब पाक फौज जी जवाबी फायरिंग में भारतीय बंदूकों खामोश। हुकूमत जो खात्मो आणे सुख जो साहु खणंदासीं। हुकुमराननि पंहिंजी नाअहली जो एतराफ़ करे वरितो आहे। वज़ीर आज़म हाणे चई रहियो आहे त वटसि कम वारा माण्हू नाहिनि। इमरान ख़ान चवंदो अवाम खे नौकरियूं ऐं रोज़गार ॾींदुसि। शुरू खां चवंदा पिया अचूं त ही हुकूमत नाअहलनि जी आहे। अवाम जो ही समुंड इस्लामाबाद जो गंद साफ़ कंदो। मौलाना फज़ल रहमान जो जलसे खे ख़िताब। हुकूमत जी तैयारी न हुई त इमरान खान खे शेरवानी पहिराइण जी कहिड़ी जल्दी हुई। वज़ीर आज़म इमरान खान पंहिंजी नाअहली जो एतराफ़ कयो आहे। इमरान खान चवे थो हुकूमत हलाइण जी तैयारी न हुई। हुकुमरान 2.5 सालनि ताईं मुल्क जो बेड़ो ॿोड़ींदा रहिया। खंड ते 400 अरब रुपयनि जो धाड़ो हणण जी तैयारी कई वई। नून लीग जी नायब सदर मरियम नवाज़ जो जलसे खे ख़िताब। चवे थी खंड ऐं अटे ते धाड़ो कंहिं हयो। LNG ते 122 अरब रुपयनि जे धाड़े जी तैयारी कई वई। अलीमा ख़ान खे एनआरओ ॾियण जी तव्हांजी पूरी तैयारी हुई। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी लाड़काने में शहीद बेनज़ीर भुट्टो जी वरसी ते जलसे लाइ अपोज़िशन अॻवाननि सां राब्ता तेज़ करे छॾिया। महमूद खान अचकज़ई सां फ़ोन ते राब्तो। ॿिन्ही अॻवाननि विच में मुल्क जी सियासी सूरतहाल ते ॻाल्हियूं।
बिलावल भुट्टो ज़रदारी महमूद खान अचकज़ई खे शहीद राणी जी वरसी में शिरकत जी दावत ॾिनी। पीपी चेयरमैन जी शेरपाऊ हाउस बि आमद। बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं आफ्ताब शेरपाऊ विच में सियासी सूरतहाल ऐं हुकूमत खिलाफ तहरीक हलाइण बाबति ॻाल्हियूं कयूं। अगूणो सूबाई वज़ीर मीर नसीर खान खोसो घणो अरसो बीमार रहण खां पोइ 80 वरियनि जी ॼमार में लाॾाणो करे वियो। नसीर खान खोसो कराची जी निजी अस्पताल में इलाज हेठो। रेती वेझो ॻोठ केहर खान डहर मां ग़ुलाम सरवर सोलंगी जो लाश इतलाबाद पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश खणाए अस्पताल मुंतकिल कयो। पुलिस जो चवणु आहे त वाक़े जी जांच कई थी वञे। दौड़ वेझो ॻोठ हाजी अब्दुल्ला सोढो में बेरोज़गारीअ खां तंग थी नौजवान आदम सोढे आपघात करे छॾियो। ऐं टंडो अलहियार वेझो पुलिस जी कार्रवाई दौरान गुटको ऐं 8 मण सोपारियुनि जूं बोरियूं हथ करे जवाबदार आमिर हुसैन खे गिरफ़्तार करण जी दावा। पुलिस जो चवणु आहे त जवाबदार मथां केस दाख़िल कयो वियो आहे।